बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दर्स क़ुरान खणी मां अवां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। अॼु मां अवां खे क़ाफ़ ऐं काफ़ जे दरमियान फ़र्क़ु सेखारींदुसि। सभ खां पहिरीं क़ाफ़, जंहिंखे सिंधी में क़ाफ़ क़लम करे पढ़िबो आहे। जॾहिं ज़ुबान जी पाड़ काकड़े जे शुरूआती हिस्से सां टकराए त उतां क़ाफ़ अदा थींदी आहे। काफ़ खे अदा करण वक़्तु यादि रखणु घुरिजे त आवाज़ चिटो ऐं थुल्हो हुजे। काफ़ जी मश्क़ करण जो बहितरीन तरीक़ो हीउ आहे त सभ खां पहिरीं हमज़ो आणियो, उनखे ज़बर ज़ेर पेश टिनी हरकतुनि सां पढ़ो ऐं उनखां बाद में काफ़ आणियो, उनखे साकिन करे हमज़े सां मिलाए पढ़ो। मिसाल अक़ अक़, इक़ इक़, उक़ उक़। उनखां पोइ आहे काफ़, जंहिंसां सिंधी ऐं उर्दू में किताब लिखिबो आहे। जॾहिं ज़ुबान जी पाड़ साम्हूं वारे मथे तालुअ सां टकराए त उतां काफ़ अदा थींदी आहे। काफ़ खे अदा करण वक़्तु यादि रखणु घुरिजे त आवाज़ चिटो ऐं सन्हो हुजे। काफ़ जे मश्क़ करण जो बहितरीन तरीक़ो हीउ आहे। सभ खां पहिरीं हमज़ो आणियो, उनखे ज़बर ज़ेर पेश टिनी हरकतुनि सां पढ़ो ऐं उनखां बाद में काफ़ आणे उनखे साकिन करे हमज़े सां मिलाए पढ़ो। मिसाल अक अक, इक इक, उक उक। हाणे मां अव्हां खे क़ाफ़ जूं मिसालूं ॾींदुसि, जंहिंखे काफ़ जी आवाज़ सां पढ़णु ग़लति आहे। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, इहदिनस सिरातल मुस्तक़ीम। इनखे काफ़ जी आवाज़ सां मिसाल पढ़णु ग़लति आहे। मिसाल इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, इहो पढ़णु ग़लति आहे। कुल हुवल्लाहु, कुल हुवल्लाहु। इनखे काफ़ जी आवाज़ सां पढ़णु ग़लति आहे। मिसाल कुल हुवल्लाहु, कुल हुवल्लाहु, इहो पढ़णु ग़लति आहे। अहिड़ी तरह सां अल क़ारिअतु मल क़ारिअतु, इनखे अल कारिअतु मल कारिअतु, इहो पढ़णु ग़लति आहे। हाणे मां अव्हां खे काफ़ जूं मिसालूं ॾींदुसि, जंहिंखे क़ाफ़ जी आवाज़ सां पढ़णु ग़लति आहे। मिसाल मालिकी मालिकी, इनखे मालिकी मालिकी, इहो पढ़णु ग़लति आहे। ऐं इय्याक इय्याक, इनखे इय्याक इय्याक, इहो पढ़णु ग़लति आहे। ऐं कुफुवन कुफुवन, इनखे कुफुवन कुफुवन, इहो पढ़णु ग़लति आहे। तव्हां इन्हनि हरफ़नि जी मश्क़ कयो। इंशाअल्लाह नए सबक़ सां गॾु वरी हाज़िर थींदासीं। ख़ुदा हाफ़िज़।